नाज़रीन, हयात पिताफ़ी जी ॻोठ दोदो नायत जो स्कूल खंडर बणिजी वियो आहे। ॻोठाणनि स्कूल जी मरम्मत न थियण ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। तफ़सील ॾिसूं था माशूक अली बोज़दार जी हिन रिपोर्ट में। मौजूद आहियूं हयात पिताफ़ी वेझो ॻोठ दोदो नायत में, जिते गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी स्कूल जी बिल्डिंग मुकमिल ज़बून हाल बणियल आहे। नंढड़ा मासूम ॿार गुलनि जहिड़ा उहे बि खुलियल आसमान जे हेठि हिन गर्मी में तइलीम पिराए रहिया आहिनि। अचो त स्कूल जे शागिर्दनि सां ऐं उस्तादनि सां ऐं ॻोठणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। इन वक्त का सहूलियत न है। मां हेड मास्टर उतो जो ॻाल्हायां थो। खुली आसमान में सब ॿार वेठा आहिनि। गर्मी ॾाढी आहे। कंहिं ॿार जे मथो चापड़ो किरी पए, ख़ुदा न करे उहो ज़ख़्मी थी पए, उनजे ज़िम्मेवार जेके आहिनि असांजा ऑफिसर। 10 साल थी विया आहिनि असांजो स्कूल ॻोठ दोदो नायत में भॼी पिया आहिनि। छत न कुझ जंहिंमें असांजा छोकिरा जेके आहिनि ॿार धुप ते वेठा आहिनि, असांजा उस्ताद ॿार धुप ते वेठा आहिनि। चङनि बड़नि जा ॿार जेके आहिनि उहे प्राइवेट पढ़नि था, हर ॻाल्हि करनि था, प्राइवेट पढ़ी सघनि था। असां ग़रीबनि जे लाइ कोई नथो ॿुधे। ॻोठणनि जूं ऐं उस्ताद जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि त हिननि जो चवणु आहे त असांजो स्कूल जो बिल्डिंग गुज़िरियल केतिरनि सालनि खां मुकमिल ज़बून आहे। न स्कूल खे चौधरी आहे, न वॉशरूम आहे, न लैट्रिन आहे, न नलको लॻियल आहे, न मोटर आहे। असां जेको हिते वॾे परेशानी खे मुंहुं ॾेई ॿारनि खे तइलीम पिराए रहिया आहियूं। कैमरामैन मुनीर अहमद बलोच सां गॾु माशूक अली बोज़दार, मेहरान टीवी, हयात पिताफ़ी।